नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत पारां छंछर ऐं आचर ते सख़्त लॉकडाउन जो हुकुम ॾिनो। सिंध हुकूमत जे अहकामात खे खिपरो जे शहरनि हवा में उॾाए छॾिया आहिनि। इंतज़ामिया शहरियुनि जे अॻियां बेवस बणियल आहे। शहरी सुबुह जे वक़्तु दुकान जुज़वी तौर ते खोले वेठा आहिनि, जंहिंमें सांगड़ रोड, मीरपुर ख़ास सीएनजी रोड समेत शाही बाज़ार जूं बाज़ारूं जुज़वी तौर ते खुलियल आहिनि। दुकानदार अधु शटर खोले थेलियुनि जे अॻियां वेठा आहिनि। दुकानदार पंहिंजो कारोबार में मसरूफ़ आहे। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। गुज़िरियल राति एसी सैयद निसार शाह पारां पंपलेट विराया हुआ ऐं शहरनि खे हिदायत कई त कोरोना जे सबबि सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल कंदे छंछर ऐं आचर ते दुकान बंदि रखंदा, पर शहरनि AC जे अहकामात खे बि हवा में उॾाए छॾिया आहिनि। जॾहिं त खिपरो में कोरोना वायरस जा 4 केस ज़ाहिर थियल आहिनि। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस फैलिजी सघे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।